नाज़ी सीता रोड में गोश्त वठण लाइ आयल अक़लियती कम्युनिटी सां ताल्लुक़ रखंदड़ नारी ते ओबाश दुकानदार जो बदतरीन तशद्दुद। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सीता रोड खां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी। जी वहीद अली, वधीक छा अपडेट्स आहिनि? मुर्गी जे गोश्त दुकान ते आयल अक़लियती कम्युनिटी सां ताल्लुक़ रखंदड़ नारीअ ते ओबाश दुकानदार जो बदतरीन तशद्दुद में नौजवान पारां नारीअ खे तशद्दुद जो निशानो बणाइण सां गॾोगॾु वारनि मां वठी सॼे चौंक ते ॻीलींदो रहियो। एतिरे में नारीअ जा वारिस जाइ वारदात ते पहुची विया, जंहिं बर ओबाश नौजवान फ़रार थियण में कामयाब थी वियो, जॾहिं त नारी जे वारसनि सवनि जे तइदाद में गॾु थी वाक़े जे हंधि सख़्तु मज़म्मत कंदे नारेबाज़ी कंदे सीता थाणे ॾांहुं केस दाख़िल करण लाइ रवाना थी विया। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी वहीद अली, अव्हां जी महिरबानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।